साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर सीनियर सियासतदान मरूम मीर राजा मीरान खान बिजाणी के फर्जंद अगूणे तालका नाज़िम कंदकोट मेंबर फीडर काउंसिल पाकिस्तान पीपल्स पार्टी मीर इमरान खान बिजाणी जी रोज़ाना कावश करमपुर JTN वेब न्यूज़ और BT वेब न्यूज़ ऑफिस आमद मुबारकबाद और नेक ख्वाहिशन जो इज़हार। मीर इमरान खान बिजाणी मुल्क सिंध इलाके की सियासी सूरत हाल ते मीडिया से खसूसी गाल बोल कई है। अचो तो ॿुधूं था। ज़िला कश्मीर जी हिमाल जेका मां सूरत हाल ॾिसां थो सियासी तो उनमें जेके भी गुजाराणी ख़ानदान जा सियासी मुखालफिन उन्हनि इहा ही कोशिश है तो गुजाराणी ख़ानदान के कमज़ोर समझनि था। वो समझे तो गुजाराणी ख़ानदान जो है जो कंहिं दौर में 2 MNA हिकिड़ो सेनेटर हिकिड़ो MPA जी सीटूं खटे था। अॼु उहे महदूद थी चुका आहिनि पंहिंजो तनवानी तालुके ताईं ऐं फ़क़ति उन्हनि वटि हिन महिल हिकिड़ी सूबाई सीट आहे। हाणे उहे गुजाराणी ख़ानदान जी सियासत जे गिर्द जेको घेरो आहे उहो तंग कंदा वञनि था ऐं एतिरे क़दुरु त मां सम्झां थो त असांजा जेके ख़ानदान जा सियासी मुखालफिन आहिनि उहे गुजाराणी ख़ानदान खे सियासत मां आउट करण जे लाइ भरपूर कोशिश कंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु इहो मुमकिन आहे पर उन जे लाइ फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो करणो पवंदो। ॾिसो न पॉलिटिक्स में थींदी आहे पावर शेयरिंग ऐं पावर शेयरिंग जे लाइ फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो करणु ॾाढो ज़रूरी आहे। जेकॾहिं गुजाराणी ख़ानदान सभु हिकिड़े पेज ते अचनि ऐं गॾिजी करे पंहिंजे मुखालफ़िन जो मुक़ाबिलो करनि त उन में मां सम्झां थो कामयाबु थी सघे। ॾिसो न मुंहिंजो हाणे अवामी राब्ता मुंहिंजा गुज़िरियल तक़रीबन 3 सालनि खां मां आवाम सां राब्ते में आहियां। उन खां अॻु में चंद सालनि जे लाइ मां ग़ैर मौजूदु रहियो हुउमि सियासी मैदान में ऐं उहो बि पंहिंजनि जी महिरबानी जे करे। ठीकु हाणे मां ॾिसां थो त इहो वक़्तु आहे त हाणे अची करे अमली सियासत में वरी ॿीहर एक्टिव थियणु खपे। असांखे आहियूं बि सही इंशाअल्लाह असां पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। असांजे मुल्की सियासत में पैसे जो जेको अमल दख़ल आहे न उहो गुज़िश्ता 3-4 इलेक्शन खां वठी हले पियो। जेको मनफ़ी रुझान पैसा ॾेई करे वोट ख़रीद थियनि था। तव्हां पाण ॾिठो हूंदो हाणे त इलाही वीडियोज़ लीक थिया आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू जेके आहिनि वोट ख़रीद कंदे पैसा ॾींदे उहे उन्हनि जी रिकॉर्डिंग्स आहियूं मंज़र आम ते। त इहो हिकिड़ो मनफ़ी रुझान आहे। हिन रुझान खे ख़तमु थियणु खपे। ट्रैक रिकॉर्ड ॾिसबो आहे कंहिं बि सियासतदान जो ट्रैक रिकॉर्ड ॾिसबो आहे उनजे माज़ी खे ॾिसबो आहे। ऐं मुंहिंजे वालिद जो जेको आहे त हिकिड़ो हिन ज़िले जे लाइ पर हिन ज़िले जे लाइ न पर कश्मीर ज़िलो त हाणे ठहियो अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में इहे बाइफर्केशन थी ज़िले जैकोबाद खे टोड़े करे 2 ज़िला ठहिया। जॾहिं गड़ी खैरे खां वठी मुरीद शाख ताईं हिकिड़ी सीट हूंदी हुई क़ौमी असेंबली जी तॾहिं बि मुंहिंजो वालिद हितां इलेक्ट थी आयो ऐं हिकु भेरा न मुंहिंजो वालिद 4 भेरा हिन अवाम हिन ज़िले जे अवाम हुनखे 4 भेरा चूंडियो। छाजे बेसिस ते हुनजे ट्रैक रिकॉर्ड ते हुन हिते हुनजे अवाम जी ख़िदमत कई ऐं जेतिरी ख़िदमत हुन कई आहे मां सम्झां थो त ॿिए कंहिं बि नुमाइंदे हिन हल्के जी न कई हूंदी। अॼु बि तव्हां ॾिसो त तव्हांखे स्कीमूं उहे नज़र ईंदियूं जेके मुंहिंजो वालिद ॾेई हुआ कि नई स्कीम बाइफर्केशन थी ज़िले जैकोबाद खे टोड़े करे 2 ज़िला ठहिया। जॾहिं गड़ी खैरे खां वठी मुरीद शाख ताईं हिकिड़ी सीट हूंदी हुई क़ौमी असेंबली जी तॾहिं बि मुंहिंजो वालिद हितां इलेक्ट थी आयो ऐं हिकु भेरा न मुंहिंजो वालिद 4 भेरा हिन अवाम हिन ज़िले जे अवाम हुनखे 4 भेरा चूंडियो। छाजे बेसिस ते हुनजे ट्रैक रिकॉर्ड ते हुन हिते हुनजे अवाम जी ख़िदमत कई ऐं जेतिरी ख़िदमत हुन कई आहे मां सम्झां थो त ॿिए कंहिं बि नुमाइंदे हिन हल्के जी न कई हूंदी। अॼु बि तव्हां ॾिसो त तव्हांखे स्कीमूं उहे नज़र ईंदियूं जेके मुंहिंजो वालिद ॾेई हुआ कि नई स्कीमूं जेके आहिनि उहे ऑन पेपर फाइनल में थियूं आहिनि उन्हनि जी पेमेंट्स बि थी वयूं आहिनि पर उहे ऑन ग्राउंड तव्हां वञी ॾिसो त तव्हांखे पथर बि नज़र न ईंदो। नौकरियुनि जे हिसाब सां घर वेठे माण्हुनि खे बिना रंग नस्ल उनजे कबीले ज़ात पात खां हटी करे इंसानियत जे बेसिस ते मुंहिंजे वालिद जेतिरी नौकरियूं ज़िले में ग़रीब अवाम खे ॾिनियूं
मां दावा सां चवां थो त ॿिए कंहिं बि सियासतदान न ॾिनी त इहो आहे ट्रैक रिकॉर्ड मुंहिंजे बालक जो। तव्हांखे यादि हूंदो त मां हितां कंदकोट तालुके जो ज़िले तालुके नाज़िम बि मां इलेक्ट थियो हुउसि। तक़रीबन 1.5 साल मां तालुके जो नाज़िम रहियो। उन तालुके नाज़िमी जे दौर में मूं हितां जे अवाम जी ख़िदमत कई। उन जे लाइ मुंहिंजे चवण सां न आहे, तव्हां माण्हुनि खां पुछी सघो था त आया मां उन्हनि जी ख़िदमत कई या न कई। त कंहिं बि सियासतदान जे ट्रैक रिकॉर्ड खे ॾिसबो आहे, उनजे ख़िदमात खे ॾिसबो आहे। तव्हां भेटायो जेके अॼु तव्हांजा नुमाइंदा आहिनि, तव्हां उन्हनि जी ख़िदमात खे बि ॾिसो ऐं मुंहिंजे वालिद जीअं मुंहिंजी ख़िदमात खे बि ॾिसो त तव्हांखे फ़ैसिलो तव्हां पाण बिल्कुलु थियणु खपे। इहो सुवालु आहे, इहो वॾो अहम सुवालु आहे। छो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे हल्के जी अवाम जी खे उनजी इज़त माल ऐं जान जो तहफ़ुज़ नथा ॾेई सघो त पोइ तव्हां छाजा नुमाइंदा आहियो। सभ खां अहम शइ हिकिड़ो आम माण्हू ग़रीब माण्हू छा थो करे, पंहिंजी जान जो तहफ़ुज़, पंहिंजे माल जो तहफ़ुज़। अॼु को महफ़ूज़ आहे? अॼु ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि खे फुरनि था, खून था करनि, मारे था वञनि, चोरियूं थियनि थियूं। हुकूमत आहे? हुकूमत मां त नथो सम्झां नुमाइंदा जेके आहिनि तुंहिंजा उहे पंहिंजी जेका नुमाइंदगी जो हक़ अदा था कनि। ऐं जेतिरे क़दुरु क़बाइली तकरार जो तालुक आहे त क़बाइली तकरारनि खे वधाइण में बि सरकारनि जो हक़ आहे। जेकॾहिं इहे चाहिनि त इन शइ ते कंट्रोल करे सघनि था, पर इहे नथा चाहिनि। इहा साॻी उहा गोरे वारी अंग्रेज़ वारी पॉलिसी आहे, डिवाइड एंड रूल। विढ़ायो। ऐं तव्हांजो पहिरियों सुवालु इहो आहे त महांगाई ते कंट्रोल इहा हुकूमत न करे सघी आहे, उन में फेल वई आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त इलेक्शन खां अॻु में इमरान ख़ान इहा दावा कंदो हो त मां ख़ुदकुशी कंदुमि पर मां IMF जे प्रोग्राम में न वेंदुमि। पर छा में उहा पंहिंजी ॻाल्हि पूरी कई, न करे सघियो। ठीकु, अॼु असां IMF जे प्रोग्राम में आहियूं। ऐं तव्हां वरी इहो तजियो करे ॾिसो त जेके बि ममालिक माज़ी में IMF जे प्रोग्राम में विया आहिनि, उन्हनि जी मईशत बहितर न थी आहे, बदतर थी आहे ऐं उहे तबाही ॾे विया आहिनि। असांखे IMF जे प्रोग्राम में वञण जी का ज़रूरत न हुई। असां वटि पाण वटि असां वटि एतिरा वसाइल आहिनि। जेकॾहिं असां पॉलिसीज़ पंहिंजी सही कयूं त असां एतिरा पैसा जनरेट करे सघूं था, रेवेन्यूज़ जनरेट करे सघूं था जो असां मुल्क हलायूं। पर असां वटि पॉलिसी मेकिंग जो फुक़दान आहे। असां ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तहरीक इंसाफ़ खे गवर्नमेंट ओचितो मिली हुई, हिननि जो होमवर्क थियल कोन हो। ठीकु, हिकु हिननि जो होमवर्क थियल कोन हो, ॿियो हिननि वटि टीम कोन आई। प्राइम मिनिस्टर अकेलो न हलाईंदो आहे मुल्क, प्राइम मिनिस्टर सां गॾु हुनजी टीम हूंदी आहे जेका मुल्क हलाइण में हुनजी मददगार हूंदी आहे। उन में 2-3 ॻाल्हियूं आहिनि। थी सघे थो त प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ वोट ऑफ नो कॉन्फिडेंस अचे ऐं वरी प्राइम मिनिस्टर PTI जो को ॿियो माण्हू प्राइम मिनिस्टर थिए ऐं उनखे मौक़ो ॾिनो त उहो जेको बक़ाया मुद्दो आहे उहो पूरो कराइनि PTI। विजाराणी ख़ानदान जो हाणे जेका जंहिं स्टेज ते विजाराणी ख़ानदान जी सियासत आहे, मां सम्झां थो त हिते हाणे विजाराणी ख़ानदान जो सर्वाइवल जो मसइलो आहे, सर्वाइवल जो मसइलो आहे। जेकॾहिं हाणे बि विजाराणी ख़ानदान मुस्बत सोच करे फराक दिली जो मुज़ाहिरो कंदे सभिनी भाइरनि खे गॾु खणी हलंदा त असां सर्वाइव करे सघूं था। जेकॾहिं असां पंहिंजी साॻी मनफ़ी सोच रखी ऐं फराक दिली जो मुज़ाहिरो न कयो त असां अॻु में ई पंहिंजो घणो नुक़सानु करे वेठा आहियूं। ऐं ख़ुदा न ख़ास्ता असांजो जेको इहो पॉलिटिकल चैप्टर आहे विजाराणी ख़ानदान जो सियासत में, इहो ज़िले जे अवाम जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो ई पैगाम आहे त आज़माइलनि खे बार बार न आज़मायो। जेके माण्हू 3-4 भेरा नुमाइंदा थी आया आहिनि तव्हांजे वोटनि ते, तव्हांजी ख़िदमत न कई अथऊं, उन्हनि खे दोबारा ॿीहर वोट ॾेई कामयाबु न करायो ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल जो सोचियो। ॿारनि में तव्हां सम्झो था त उहा तव्हांजी ख़िदमत कंदा ऐं जन माज़ी में बि कई आहे। अहिड़नि उम्मीदवारनि खे वोट ॾेई करे अॻिते आहिनि।